अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ सोच टीवी सां गॾु सैयद अली हसन शाह। नाज़रीन, हिन वक़्तु मां मौजूदु आहियां तहलका कोट ग़ुलाम मोहम्मद में। तहलका कोट ग़ुलाम मोहम्मद जो ॻोठु ख़ुदादाद टालपुर। ख़ुदादाद टालपुर में हिकु हुनरमंद मोहम्मद यूसुफ कुंभर जेको पंहिंजे ठिकर जा थांव ठाहे करे ऐं पंहिंजो गुज़र कंदो आहे ऐं तमामु हुनखे हिन पंहिंजे हुनर ते वॾो फ़ख़्रु आहे। ऐं अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम बाबा। साईं यूसुफ साहब, तव्हां हीउ कमु कॾहिं खां शुरूआति कई? साईं शुरूआत असांखे त काफ़ी टाइम खां वठी असां वटि कमु हले पियो। असांजी पीढ़ियूं आहिनि कम में ॿियूं अॼु 7 पीढ़ियुनि खां वठी हले पियो, अॼुकल्ह जो कोन्हे। बाक़ी ॻाल्हि इहो आहे त अॼुकल्ह हलण बि थांवनि जो कमु थोरो घटि आहे ऐं असांखां बि घटि थो थिए कमु। इन जे करे करण वारी ॻाल्हि त कंहिं टाइम में असरु थी वियो। अच्छा, हिन ठिकर जे थांव जा कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? साईं ठिकर जे थांवनि में फ़ाइदा इहे आहिनि त पाणी जो दिलो आहे जेको तव्हां भरे छांव में रखी छॾियो, पाणी थधो थींदो, उन में को बि ना बीमारी आहे, ना कोई ॻाल्हि आहे, ना को उन में नुक़सानु आहे। ऐं तव्हांखे वधीक आज़म थो वठिणो हुजे, तव्हांजो कैन पाणी जो भरे रखी छॾियो, दिले खे तव्हां काढ़े में रखी छॾियो, कैन खे छांव में रखी छॾियो। कैन प्लास्टिक वारो? हा, पर इनशाला तव्हां दिले जो पाणी पीए सघंदव, कैन जो पाणी कोन पीए सघंदव। इहे फ़ाइदा ठिकर जे थांव में आहिनि। ऐं ॿियो वरी वॾड़ा ॿिया ॿुधाइनि था त जेके मानी बि पचाईंदा हुआसीं, त मानी जेका पचाईंदा हुआसीं त उहा मानी सड़ंदी बि न हुई ऐं तमामु अच्छी मानी साफ़ सुथरी बीहंदी हुई। जी जी, उहो साईं दांगी नालो आहे हुनजो। हीअ तवे जी मानी जेको आहे तव्हां भले केतिरी बि हुन खां खसालत करे वठो, उहा मानी या सड़ी वेंदी हली। उन खां पोइ जेकॾहिं नथी सड़े त उहो खाइण में बि थोरो लज़ियत ॿियो आहे, उनजो खाराइण बि थी वेंदी आहे ऐं उहा मानी गरम बि आहे। ऐं दांगी जी मानी जेका आहे सा तव्हां खाई ॾिसो त लज़ियत वारी मानी हूंदी ऐं उन खां पोइ ज़ाइको ना उहा सड़ंदी ऐं ना उन में वरी का नुक़सान बि न आहे। नाज़रीन, हिन वक़्तु हीउ चक जेको आहे हिन ते मोहम्मद यूसुफ कुंभर हीउ जेको दिलो ठाहे रहियो आहे, हे तव्हांखे ॾसे रहिया आहियूं। दिलो ठाहिण खां बाद में हाणे जेको सो असां मोहम्मद यूसुफ खां पुछियोसीं त पाण ॿुधाइनि था त हाणे मां हीउ मटु ठाहे रहियो आहियां।
ऐं मटको पुण बि चवंदा आहिनि। मोहम्मद यूसुफ, हाणे तव्हां ही छा ठाहे रहिया आहियो? हाणे साईं ही टिबो ठाहे रहिया आहियूं, जेको वॾी वॾी होटलुनि ते तव्हां ॾिठा हूंदा त पाणी पीअण जे लाइ हिकिड़े टिबनि में रखंदा आहिनि। जी जी, उहो टिबो ई आहे। नाज़रीन, हाणे असां पहुता आहियूं उन ते आवी ते। आवी उहा आहे, ही तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन ॾसी रहियो आहे। जीअं हुतां कचो थांव ठहे थो ऐं उन खां बाद में ही जेके दिला ठहियल आहिनि, कचा ठहियल आहिनि, हाणे ही आवीअ में लॻाया वेंदा आहिनि। हिन आवीअ में पचाए करे पचाए करे ऐं उन खां बाद में उन दिले खे जेको खणी ऐं गुल चिट करे सिंगार करे तमामु रखियो वेंदो आहे। जी नाज़रीन, हाणे असां उहा अम्मा लाला वटि पहुता आहियूं, जेका पंहिंजे हुनर में महारत रखे थी। हिन दिले खे जॾहिं पचाए करे तयारु कयो थो वञे त हिन खे बाद में गुल ऐं चिट कढिया वञनि था। त ही तव्हांजे साम्हूं आहे अम्मा लाला, जेके पाण पंहिंजे हुनर में महारत थी रखे ऐं हाणे उन दिले खे गुल ऐं चिट कढिया वञनि था। हे जेको तव्हांजे साम्हूं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾसी रहियो आहे। मुझसे छुपाया क्यों तूने,
जब तुझ पे ये दिल नादान हुआ, हैरान ये रमज़ो नाज की फौज कश, ये दिल पर तेरी खास अदा। क्या खूब तेरी इस उल्फत में, क्या खूब तेरी इस उल्फत में, मिस्कीन से मैं सुल्तान हुआ, हैरान हुआ, हैरान हुआ, हैरान हुआ। ओ मौला जह दिल, ओ ज़ाई जह दिल, ओ मौला जह दिल, पिता इश्क दा जान, सा दिल मस्तो मस्त अला हक मौजूद सदा मौजूद, मौला हक मौजूद सदा मौजूद, हक हक ओ हक हक। जी नाज़रीन, सोच टीवी सां गॾु सैयद अली हसन शाह, कोट गुलाम अहमद,